ते कदम होंदो आजा न चाहिए आजा न चाहिए आजा न चाहिए तुझो मुझो सब जो पीर दस्तगीर दस्तगीर तुझो मुझो सब जो पीर दस्तगीर दस्तगीर कई साल इमाम रब्बानी जी जमण खां में पंहिंजो जुब्बो मुबारक कुर्तो मुबारक पट मुबारक पंहिंजे पुट खे जंहिंजो नालो हज़रत अब्दुल वहाब हो उनखे सॼी फरमायाऊं ही मुझो जुब्बो पाक कपड़ो पाक पग मुबारक संभाले रख जॾहिं दुनिया तां बुरको मटाई त पंहिंजे पुट खे संभाल न ॾेई वञा उहो जॾहिं बुरको मटाए पंहिंजे पुट खे ॾेई वञे हलंदे हलंदे हिकु जवान हिंदुस्तान जे इलाइक़े सरहद में ॼमंदो उहो जॾहिं जवान थी मैदान में निकिरंदो त ही मुंहिंजो जुब्बो मुंहिंजो औलाद वारो जेको हुजे उहो इमाम रब्बानी के मुझी तरफा तोहफो करे नहीं पा रहा है हज़रत शाह कमाल केतली कादरी सिलसिले जो बुजुर्ग हो उन वटो जुब्बो ऐं कपड़ो पियल हो जॾहिं इमाम रब्बानी मैदान में आयो तो कपड़ो खणी आयो से अब्दुल कादिर जीलानी जी तहां जे ला अमानत साईं इमाम रब्बानी फरमाइन था जीअं जो मूं जुब्बो पातो त मुंहिंजे क़ल्बी नूर में अलाह केतिरो इज़ाफ़ो अची वियो मुर्स के मुर्स सुञाणे न कावड़िया वतन इमाम हसन जो औलाद किथे बचो हो जो अब्दुल कादिर जीलानी उन जे औलाद मां था चओ उनखे चईस ॻाल्हि सवली आहे ॻाल्हि सिधी आहे पर यार हरू भरू ज़िद्दी आहे असांखे थोड़ी मेहरबानी करे इहो रिश्तो ॿुधा त हज़रत इमाम हुसैन जी शहज़ादी सईद सुकैन है सईद सुकैन है आम चवंदा आहियूं बीबी सकीना उन जो अदा निकाह कंहिंसां थियो छो त न्याणी हुसैन जी हुजे बाक़ी आम रवाजी माण्हू खे त कान मिलंदी कंहिंसां रिश्तो थियो हो सैयदना हुसैन जी न्याणी जो पोइ चुप करणी पंहिंजसि पंहिंजा मोली बि चवंदसि बसि कर एॾा न वञ बाबा न वञ एॾा न वञ अरे छो न वञा बाबा इन ॻाल्हि खे छॾे ॾे साईं छॾियांसि कोन थो मां खे ॿुधायां त उहा इमाम हसन जे पुट हज़रत हसन मुसन्ना खे मिली हुई उन जे निकाह में आई हुई उन जे औलाद मां पीढ़ी हली आहे जंहिं मां अब्दुल कादिर जीलानी मैदान में आयो जो सुभान अल्लाह आजा चल गौसल वरा जो बुध दो आज शान खोले खोले गौसल वरा जो बुध दो आज शान खोले खोले गौसल वरा जो बुध दो आज शान खोले खोले दिल सा कया पर ही बयान खोले खोले गौसल वरा जो बुध दो अज शान खोले खोले जिंदा गयो नबी जो जह दीन दिल रुबा हो जिंदा गयो नबी जो जह दीन दिल रुबा हो ओ प्यार साण पढ़ंदो ओ प्यार साण पढ़ंदो कुरान खोले खोले गौसल वरा जो बुध दो अज शान खोले खोले गौसल वरा जो बुध दो अज शान खोले खोले दिल सा कया तो दिल पर दिल सा कया तो
पी पर ई बयान खोले खोले गौसल वरा जो बुध तो आज शान खोले खोले इदरीस नक्शबंदी ऐं कादरी बे आहे इदरीस नक्शबंदी ऐं कादरी में आहे ई दाहिरी करे थो ई दाहिरी करे थो ऐलान खोले खोले गौसल वराज बुध तो अज शान खोले खोले गौसल वराज बुध तो अज शान खोले खोले नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए तहकीक, नाराए हैदरी, तुझो पीर मुझो पीर, दस्तगीरा मुरीद भैया तुम्हारे घर तुझो पीर मुझो पीर, हजरत इमाम नाराए इमाम रब्बानी, मुजद्दिद कुनवर सानी, नाराए इमाम रब्बानी, दरबार अली अमीर शरीफ, हजरत साल कई सौ साल अग में पियो गौसे आज़म बुधाए इमाम रब्बानी अदरा साईं जेका मनकबत ठाही साईं जी शहजादे पढ़ी वार वार ठरी दिल के करार अची वियो शींहनि जा बच्चा भी शींह थींदा आहिनि खुदा के नवाज़ो आहे पुश्त ब पुश्त फैज़ हले पियो इल्म हले पियो मदरसो हले पियो पढ़ाई हले पई अल्हम्दुलिल्लाह वॾी ॻाल्हि आहे त मदीने मक्के जी हाज़िरी बि हले त नसीब जो कमु आहे सरण सां कुझु कोन थींदो मरण सां कुझु कोन थींदो ग़लत बयान करण सां कुझु कोन थींदो मदीने वारे जी मर्ज़ी आहे जंहिंखे घुराए मदीने वारा हबीब प्यारा मदीने वारा हबीब प्यारा निगाहे करम रख जा भलारा भरम रख जा मदीने वारा हबीब प्यारा मदीने वारा हबीब प्यारा निगाहे करम रख जा भलारा भरम रख जा मदीने वारा हबीब प्यारा खुल्क अज़ीम जो अखलाक आलिया आज दरदा आयल साहिल वरियो कोन खालिया हिकिड़े माण्हू चयो साईं हातिम सखीअ जी ॻाल्हि खणी आहे कीअं भला साईं उन जे कमरे खे 8 दरवाज़ा हिकिड़ो फ़क़ीर आयो हिकिड़े कमरे खां ख़ैरात ॾिनईसि वरी साॼो ॿिए दरवाज़े खां ख़ैरात वरी साॼो 3 दरवाज़े खां ख़ैरात ॾिनईसि इहे 8 दरवाज़नि खां आयो हाथ में ख़ैरात ॾिनईसि भला नबी साईं लाइ आयो कॾहिं मूं हुनखे चयो त पहिरीं दर खां ख़ैर ॾिनईसि पर हुनजी पूरी न थी तॾहिं ॿिए खां आयो पूरी न थी तॾहिं 3 खां आयो पूरी न थी तॾहिं 4 खां आयो तॾहिं 5 खां आयो तॾहिं 6 7 8 खां आयो पर मुस्तफ़ा पहिरीं भेरे सां अहिड़ो ठाहे छॾियसि जो पाण त ढवनि में पर राजनि खे ठाहींदो ओ मुंहिंजो सखी महबूब वो मुझे दिल पर नबी थई अम्मा साइल फला तनहर रब जो तो महबूब साइल के नजड़ के जान अल्लामा शाह अब्दुल अजीज मुहद्दिस दहली वारो तफसीर अजीजी जो साहिब लिखे तो अल्लाह साइल के मुतलक कयो आ ये कोन चीज अन्न घुरन जी त नमोटा जासे पैसो घुरे त नमोटा जासे फलानी शे घुरे त नमोटा जासे मुतलक
फरमाई जो कुछ घुराई मुझा हबीब भरे चढ़ जास खाली न चढ़ जास जो त हर शय खुदा पंहिंजे महबूब जे हवाले करे सखी हबीबा सुहिणो हबीबा हदीस में दुआ करे कहने को साइल ईंदो पाण फरमाईंदा हींअर मुंहिंजे हथ में नकद काशे कान्हे फलाणे दुकानदार खां वञ मुंहिंजे नाले ते जेको वठो थी कर्ज़ खण उहो कर्ज़ मां थो अदा कयां हज़रत उमर चए थो सुहिणा कर्ज़ खणी ज़रूरत कहिड़ी आहे हुजे त ॾिजे न त न फरमाए थो उमर हीउ मुहम्मदी दरवाज़ो आहे हिन ते जेको ईंदो सो ख़ाली न जो सुभान अल्लाह